अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली का राव है मारवी थीम शामिल कयूं था हिन वक्त जूं हेडलाइंस। ज़रूरी है तो समूरा रियासती इदारा आइन में तय थियल दायरे में कम कन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रवायत कौमी असम्बली में तकरीर जो बुनियाद मकसद उहो हो तो चौगी निज़ाम के तरीके से हलाए वञे, दायरे में अॻिते वधबो रहिबो तो किथे बि न पहुचबो। पीडीएम जो सरबराही इजलास अॼु मंझंदि 3 वॻे थींदो। मौलाना फज़ल रहमान पीडीएम सरबराही इजलास जी सदारत कंदो। इजलास में पीडीएम में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सियासी सूरतहाल ते इस्लाह मशवरा कया वेंदा। पंजाब में हुकूमती तब्दीली खां पोइ हिकमत अमली ते गौर कयो वेंदो। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जी सरबराही में जुडिशियल कमीशन जो अहम इजलास अॼु थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट लाइ 5 जजिस जे नालनि ते गौर कयो वेंदो। ज़रीन मौसम लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद वहीद के सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण ते गौर थींदो। पेशावर हाई कोर्ट जे जज जस्टिस कैसर रशीद खान के सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण ते वीचारियो वेंदो। सिंध हाई कोर्ट मां जस्टिस हसन अजहर रिज़वी के जस्टिस शफी सिद्दीक, जस्टिस रहमतुल्लाह के सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण ते गौर वीचार कयो वेंदो। बिजली एक भेरो ॿीहर ₹9.90 फी यूनिट महांगी थियण जो इम्कान। नेपरा सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी कंदी। बिजली जे अघनि में बाद माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में घुर वियो आहे। कलेक्ट्रेट में बिजली जी क़ीमत में ₹11.39 वाध जी दरख़्वास्त ॾेई छॾी। कलेक्ट्रेट जी दरख़्वास्त ते बि नेपरा में अॼु ॿुधणी थींदी। सुप्रीम कोर्ट की खुदमुख्तारी के आईनी तहफ़ुज़ हासिल है। सुप्रीम कोर्ट जा इख्तियार वधाई सघजन था, घटाई नथा सघजन। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे सुप्रीम कोर्ट के एहतियात जो कातिल चयो वियो। सुप्रीम कोर्ट के केस कीसे जी घड़ीअ या हथ जी लठ बढ़ाए नथो सघिजे। पंजाब जो सियासी कचरो गटर में उछिरियो वेंदो। नेब जे मनपसंद तरमीम बि ख़त्म थींदी ऐं समुंड पार रहंदड़ माण्हुनि खे बि वोट जो हक़ मिलंदो। $250 $61 अरब जा ज़ख़ीरा घटिजी विया आहिनि। मुल्की मिल्कियतूं विकिणण खां अॻु सदन खेल ख़त्म थी वेंदो। चूंडूं अक्टूबर या नवंबर में थींदियूं। न मनपसंद कानून साज़ी थींदी, न ई नवाज़ शरीफ ईंदो। शंघाई तावन तंजीम SCO से पड़ी वज़ीरनि जो इजलास अॼु ताशकंद में थी रहियो आहे। पाकिस्तानी वफ़द जी क़यादत पड़ी मामलनि वारो वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। इलाक़ाई सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति सामिया खां पोइ रोड रस्तनि ते पाणी भरिजी वियो। रोड रस्ता तलाउ भरिजी विया। गार्डन शार फैसल डिफेंस यूनिवर्सिटी रोड, उर्दू बाज़ार, सदर II चंद्रीगढ़ रोड, क्लिफ्टन ऐं ॿिनि इलाइक़नि में तेज़मीअ खां पोइ रोडनि ते पाणी भरिजी वियो। सिंध असेंबली जे रोड पाणी में ॿुॾी वियो। सिंध हाई कोर्ट, सिंध सेक्रेटेरिएट, वेस्ट बर्न्स वार्ड, अब्दुल्ला हारून रोड ऐं उर्दू बाज़ार जूं घिटियूं पाणी में ॿुॾी वियूं। मौसमियात खाते ईंदड़ कुझु ॾींहनि में हल्के मींहं जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो।
पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 8 मरीज सिहतूं मिलिया वेठा। इन मौसूब गुज़िरियली सॼे मुल्क में 20,843 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 791 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.65% रही। 170 मरीज़नि जी हालत पिणु थी चङी। बर्मिंघम में कॉमनवेल्थ गेम्स की इफ्तिताही तकरीब वॾी थींदी। पाकिस्तान दस्ते जे अॻूणे क़ौमी वुमेन क्रिकेट टीम जे कप्तान बिस्मा मारूफ ऐं रेसलर इनाम वध कंदा। कॉमनवेल्थ गेम्स में 103 एथलीट्स 12 रांदियुनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा। पाकिस्तानी वुमेन क्रिकेट टीम बि कॉमनवेल्थ गेम्स में शिरकत करे रही आहे।